अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे फ्यूचर इंडेफिनिट टेंस। हाणे फ्यूचर इंडेफिनिट टेंस छा आहे मां ॿुधायां त पंहिंजो उहो कम जंहिंजे बारे में पाण चवंदा आहियूं त इहो पाण मुस्तक़बिल में कंदासीं। अहिड़ा कम जेका पाण अचण वारे वक़्त में कंदासीं उन लाइ फ्यूचर इंडेफिनिट टेंस यूज़ कयो वेंदो आहे। हिन जो फॉर्मूलो छा आहे? हिन जो फॉर्मूलो आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे फ्यूचर इंडेफिनिट टेंस छा आहे? अचण वारे वक़्त में जेका पाण खे कमु करिणो आहे उन लाइ पाण फ्यूचर इंडेफिनिट टेंस यूज़ कंदा आहियूं। ऐं विल छा लाइ यूज़ थींदो आहे? हिन जो हेल्पिंग वर्ब आहे। हाणे इहो ई शइ मां तव्हांखे मिसाल सां सम्झायां त हिते लिखियलु आहे मां कॉलेज वेंदुसि, आई विल गो टू कॉलेज। तव्हां पढ़ंदो, यू विल स्टडी। सारा खाधो पचाईंदी, सारा विल कुक फूड। असां गाॾी वठंदासीं, वी विल बाय कार। हाणे मां तव्हांखे हिन जा नेगेटिव ऐं इंटरोगेटिव ॿुधायां। पहिरीं मां तव्हांखे हिन जा इंटरोगेटिव ॿुधायां थो। हिन जो फॉर्मूलो हूंदो आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। इहो ई शइ मां एग्ज़ाम्पल सां सम्झायां त छा तव्हां कार वठंदो? विल यू बाय अ कार? क्वेश्चन मार्क। छा सारा खाधो पचाईंदी? विल सारा कुक फूड? क्वेश्चन मार्क। छा हू मूवी ॾिसंदी? विल शी वॉच मूवी? क्वेश्चन मार्क। छा तव्हां मुंहिंजी मदद कंदो? विल यू हेल्प मी? क्वेश्चन मार्क। इहो हुया इंटेरोगेटिव सेंटेंस। हाणे मां तव्हांखे नेगेटिव सेंटेंस जो फॉर्मूलो ॿुधायां। सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हिते मिसाल लिखियलु आहे आई विल नॉट बाय अ कार। मां गाॾी कोन वठंदसि। सारा विल नॉट कुक फूड। सारा खाधो कोन पचाईंदी। शी विल नॉट वॉच मूवी। हू मूवी कोन ॾिसंदी। यू विल नॉट हेल्प मी। तव्हां मुंहिंजी मदद कोन कंदो। हाणे इहो हुया नेगेटिव सेंटेंस। हाणे मां तव्हांखे इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव ॿुधायां। ऑलरेडी मां नेगेटिव इंटेरोगेटिव ऐं इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव जा अलॻि लेक्चर ठाहे चुको आहियां। तव्हांखे अगरि इहो क्लियर न हुजे तव्हां उहो वीडियो ज़रूरु ॾिसिजो। हाणे इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव जो फॉर्मूलो हूंदो आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हिन जी एग्ज़ाम्पल्स आहिनि विल यू नॉट प्ले क्रिकेट? छा तव्हां क्रिकेट कोन खेॾींदो? क्वेश्चन मार्क। विल यू नॉट बाय अ कार? क्वेश्चन मार्क। छा तव्हां गाॾी कोन वठंदो? विल सारा नॉट कुक फूड? छा सारा खाधो कोन पचाईंदी? क्वेश्चन मार्क। हिन में छा हुयो? क्वेश्चन बि हुयो ऐं इन सां गॾु हिन में नेगेटिव सेंटेंस बि यूज़ थिए पियो। इन करे पाण हिन खे इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव चवंदा आहियूं। इहो हुया इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव सेंटेंस। हिन में सवाल हुया, पाण सवाल बि कंदा आहियूं। उन सां गॾु पाण नेगेटिव सेंटेंस जेका इनकार वारा जुमिला हूंदा आहिनि उहो बि यूज़ कंदा आहियूं। उहो बि हिन में इस्तेमालु थींदा आहिनि। त इहो हुयो इंटेरोगेटिव प्लस नेगेटिव। आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। जेका तव्हांजा क्वेश्चन हूंदा, जेका तव्हां ॾे कंफ्यूजन्स आहिनि उहो तव्हां कमेंट में पुछी सघो था। अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।